5 कलाक गुज़रण बावजूदि मंशियात फ़रोशन ते केस दाख़िल न थियो, वरी डील इम्कान। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू ज़िले में 4 डहाकनि खां मंशियात विकिरो कंदड़ ख़ानदान जो मुख्य मंशियात फ़रोश अहमद मल्हा खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी दादू जी अॻवाणी में दादू शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि वर्कशॉप मोहल्ला, मज़दूराबाद, रेलवे तला, नजम कॉलोनी, मर्कपुर, मोंदर नाको, भट मोहल्ला ऐं ॿियनि इलाइक़नि में पुलिस मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 6 मंशियात विकिरो कंदड़नि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में दादू ज़िले में गुज़िरियल 40 सालनि खां मंशियात जो विकिरो कंदड़ ख़ानदान जो मुख्य फ़र्द अहमद मल्हा ऐं इरफान भंड, शाहिद पंवर, सरफराज़ भंड, सुमेर मंगणहार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएसपी दादू मूजिबि गिरफ़्तार थियल मंशियात फ़रोशनि वटां वॾी मिक़दार में चर्स, गुर्दो, शराब, सुल्फ़ियूं, भंग ऐं डिजिटल कांटो हथ आयो आहे। जॾहिं त पुलिस कार्रवाई दौरान कुझु मंशियात फ़रोश घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। एसएसपी जो चवणु हो त नौजवान नस्ल खे तबाह कंदड़ मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। दादू ज़िले मां मंशियात जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। मंशियात विकिरो कंदड़नि खे कानून जे कटहरे में आणे नौजवान नस्ल जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वेंदो।